ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। नेपरा के इलेक्ट्रिक खे लोड शेडिंग न करण जी हिदायत कई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। नेपरा पारां के इलेक्ट्रिक खे राति जे वक़्तु लोड शेडिंग न करण जी हिदायत कई आहे। इंतहाई ज़रूरत वक़्तु बि 1 कलाक खां वधीक लोड शेडिंग न कई वञे, नेपरा जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। नेपरा के इलेक्ट्रिक खे सख़्त गर्मी में लोड शेडिंग न करण जी हिदायत कई आहे। नेपरा पारां के इलेक्ट्रिक खे राति जे वक़्तु लोड शेडिंग न करण जी हिदायत कई आहे। इंतहाई ज़रूरत वक़्तु बि 1 कलाक खां वधीक लोड शेडिंग न कई वञे। नेपरा के इलेक्ट्रिक खे लोड शेडिंग न करण जी हिदायत करे छॾियो आहे। नेपरा पारां के इलेक्ट्रिक खे राति जे वक़्तु लोड शेडिंग न करण जी हिदायत कई आहे। इंतहाई ज़रूरत वक़्तु बि 1 कलाक खां वधीक लोड शेडिंग न कई वञे। अवां खे आगाह कंदासीं, नेपरा के इलेक्ट्रिक खे लोड शेडिंग न करण जी हिदायत कई आहे। 1 कलाक खां वधीक लोड शेडिंग न कई वञे। इंतहाई ज़रूरत वक़्तु बि 1 कलाक खां वधीक लोड शेडिंग न कई वञे। जिन नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। नेपरा के इलेक्ट्रिक खे राति जे वक़्तु लोड शेडिंग न करण जी हिदायत करे छॾी आहे। जॾहिं त सवाल इहो पैदा थिए थो त छा के इलेक्ट्रिक नेपरा जे हिदायत ते अमल कंदी या न। इंतहाई ज़रूरत जे वक़्तु 1 कलाक खां वधीक लोड शेडिंग न कई वञे, अहिड़ी नेपरा हिदायत करे छॾी आहे।